आज़ाद कश्मीर कानून साज़ असेंबली जी चूंडुनि जो ॿियो मरहलो मुज़फ़राबाद डिवीज़न जे 3 ज़िलनि ऐं मुहाजिरनि जे लाइ मख़सूस 12 सीटुनि ते पोलिंग जो अमल ख़त्म। मुज़फ़राबाद डिवीज़न जे 3 ज़िलनि मुज़फ़राबाद, नीलम ऐं झेलम माथिरे जे 9 तकनि में वोटिंग। मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशन्स ते फायरिंग जा वाक़िया। पोलिंग एजेंट्स जेरगुमाल बैलेट पेपर्स घरनि में खणी ठपा हया विया। हिकु पीपी कारकुन शहीद, पीपी एमएनए सलाउद्दीन जूणे जो ज़ख़्मी। पीपी पारां चूंड अमल ते ख़दशात आहे। क़मर ज़मा कायरा जो चवणु आहे त पीपल्स पार्टी खां कश्मीर इलेक्शन खसी वई आहे। आज़ाद कश्मीर जे वक़्ती सदर ते हमलो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां लतीफ़ अकबर ते हमले जी मज़म्मत चयो त नून लीग हर हद पार करे वई आहे। वोटर्स खां वठी रियासत जे सदर ते हमला थियनि पिया। आज़ाद कश्मीर में सीनियर सियासतदान ते हमले रवादारी जी सियासत खे दफ़न करे छॾियो। लतीफ़ अकबर ते हमलो कंदड़नि खे अंजाम ते पहुचायो वञे। मुज़फ़राबाद में नून लीग जी धांधली, धमकी ऐं ॾाढ जो मुक़ाबिलो कयो। अॼु बि बैलेट बॉक्सिस में जाली वोट भरण जो सिलसिलो जारी आहे। पहिरें मरहले में कार्रवाई कई वञे हा त ॿिए मरहले ते एतमाद बहाल थी वञे हा। पीपी धांधली वारनि तकनि में ॿीहर चूंडुनि जे मुतालबे जो हक़ रखे थी। पीपी चेयरमैन पारां पीपी कारकुन मुश्ताक शाह जे क़त्ल, एमएनए सलाउद्दीन जूणे जे ज़ख़्मी थियण वारे वाक़े जी मज़म्मत। बिलावल जो चवणु आहे त LA-13 ते नून लीग वारनि फायरिंग करे असांजे कारकुन खे शहीद कयो त खावड़ा में एमएनए सलाउद्दीन जूणे जो बि हमले में ज़ख़्मी थियो आहे। वाक़े जी शफ़ाफ़ जांच कराए मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। पीपल्स पार्टी आज़ाद कश्मीर में चूंडुनि जे ॿिए मरहले ते बि ख़दशा वारे छॾिया। नून लीग ते धांधली ऐं तशद्दुद जा इल्ज़ाम। हिकु पार्टी खे इक़्तिदार में आणण जी कोशिश थी रही आहे। आज़ाद कश्मीर जे इलेक्शन कमीशन जो किरदारु शकी थी चुको आहे। असां चूंडुनि खे साफ़ ऐं शफ़ाफ़ न मञींदासीं। धमकी ऐं धांधलीअ वारी चूंड क़बूल न आहे। सरकारी मशीनरी जी मुदाख़लत बावजूदि अवाम खे रद्द करे छॾियो। पीपी अॻवान नदीम अफ़ज़ल चंद मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त तब्दीली सिर्फ़ वोट सां ई अची सघे थी। होश मां कमु वठो। छा पीपी जे मज़बूत तक में ई मौसम ख़राबु आहे? हू चूंडुनि जे बाइकाट समेत को बि सख़्तु क़दम खणणु नथा चाहिनि। क़मर ज़मा कायरा जो पीपल्स पार्टी खां चूंडूं खसियूं पियूं वञनि। लीगी कारकुन अमले खे खणी विया ऐं ठपा लॻाया। गोलियूं हणी रत वाहे खटिणो आहे त उहे कहिड़ियूं चूंडूं आहिनि? सीटूं खटण जे लाइ अमन अमान खे दाव ते लॻायो वियो आहे। इलेक्शन कमीशन वक़्ती सदर खे बि तहफ़ुज़ फ़राहम न करे सघी। तकरारी चूंडुनि सां ठहंदड़ हुकूमत कीअं अमन अमान क़ाइमु कंदी? डीपले जे ॻोठ कहियार समेत थरपाक जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गरथियल बरसाती पाणी में विझंदे 4 ॼणा बुरी फौत थी विया। थरपाक जे तराइन में विझंदे हिकु ॾींहं में 4 ॼणा फौत थियण बाद इलाइक़े में सोग छायल। ॻोठ कहियार में 22 साला नौजवान अकीद पुट असलम लंजू तराई में विझंदे बुॾी वियो। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण त लाश कढी वरितो। मिठी जे ॻोठ पको में मेघवाड़ बिरादरी जा 2 गुलनि जहिड़ा ॿार शैदू ऐं महताब मेघवाड़ तराई में विझंदे बुॾी विया। ॻोठ रणछाणी में नौजवान लीमो वल्द हुमेर मेघवाड़ तराई में बुॾी फौत। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में चुमासी जो वसकारो वक़्फ़े सां जारी। हैदराबाद में बि ख़ासि उमरकोट बदीन टनो मोहम्मद ख़ान दादू गंबड़ सिंधड़ी मटियारी तलहार टनो गुलाम हैदर मियां साहब पंगरे झुडो बिराणी उस्मान शाहड़ी गुलाब लगारी ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसाति। मौसम ख़ुशगवार। सिंधी राजधानी कराची ते ककरनि जो कड़ो। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हल्की ऐं तेज़ बरसाति। मौसम ख़ुशगवार। मौसमियात खाते तरफ़ां कराची में ईंदड़ 24 कलाकनि दौरान गजगोड़ सां बरसाति जी अॻकथी। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ईरान ते तजवीज़ कयल हमले खे आरज़ी तौर ते मुलतवी करण जो ऐलान करे छॾियो। संदसि चवण आहे त इहो फ़ैसिलो इन शर्त सां लॻियल आहे त ईरान सां जल्द के मुआदे ते इतफ़ाक़ थी वञे। जेकॾहिं तेज़ी सां मुआदो थी वियो त हमलो न कयो वेंदो। इसराइल बि इन मौक़िफ़ ते अमरीका सां गॾु आहे। ईरान ऐं विचोबर जे कुझु ॿियनि मुल्कनि अमरीका खे हमला रोकण जी दरख़्वास्त कई। तजवीज़ कयल मुआदे में हुरमुज़ खे तुर्त मुकमल ऐं मुस्तक़िल तौरु खोलण तोड़े ईरानी एटमी प्रोग्राम बाबति ख़दशनि जो ख़ात्मो शामिल आहे। ईरान ईंदड़ 2 वरियनि जे लाइ बदतरीन हालतुनि खे मुंहुं ॾियण जे लाइ बि मुकमल तौर ते तयारु आहे। जंग जहिड़ी सूरतहाल बावजूदि हुकूमत
मुल्क में कंहिं बि शइ जी खोट थियण न ॾिनी आहे। ईरानी नायब सदर मोहम्मद रज़ा आरिफ जेकॾहिं ईरानी इंफ्रास्ट्रक्चर ते हमला कया विया त उनजो नतीजो अमरीकी हाकमाने निज़ाम जी तबाही जी सूरत में निकिरंदो ऐं अहिड़नि हमलनि जा असर जंग जे मैदान खां ॿाहिरि बि नज़र ईंदा। ईरानी सुप्रीम लीडर जे सीनियर सलाहकार मोहम्मद मुख़बर चयो आहे त ओलह जी ताक़तुनि पारां 250 वरियनि में क़ाइमु कयल आलमी निज़ाम खे तबाह कयो वेंदो। निज़ाम जो बुनियाद पट पियो त उनजो कमांड सेंटर ऐं फुर लाइ मार्केट बि न बचंदा। अमरीकी बड़ी वज़ीर मार्को रूबियो चयो आहे त ईरान अॼु ताईं डोनाल्ड ट्रंप जहिड़े सदर खे मुंहुं न ॾिनो आहे। हू ईरान ख़िलाफ़ अहिड़ी कार्रवाई लाइ तयारु आहे जेका अॻूणियुनि अमरीकी हुकूमतुनि न कई। ईरान हाणे कंहिं नतीजे खां सवाइ ॻाल्हियुनि जी उमेद न रखे। ईरान ॾहाकनि खां कूड़ ॻाल्हाईंदो रहियो आहे। मुआदनि जी भञकिड़ी ऐं माण्हुनि खे मुआदे जे नाले ते धोखे में रखंदो पियो अचे। व्हाइट हाउस जो चवणु आहे त जेसीं ताईं ईरान बामक़सद ॻाल्हियुनि जे ॾांहुं वापसि नथो मोटे तेसीं ताईं खेसि हुन जी क़ीमत चुकाइणी पवंदी। ईरानी वॾे वज़ीर अब्बास अराग़ची जो फील्ड मार्शल आसिम मुनीर सऊदी अरब ऐं तुर्किया जे वॾे वज़ीरनि सां टेलीफोनिक राब्तो। संदसि चवणु आहे त अमरीका कंहिं बि क़िस्म जी अॻराई खां पासो करे कंहिं बि अॻराई जो सख़्तु जवाबु ॾिनो वेंदो। जेकॾहिं ख़िते जा मुल्क अहिड़ी कार्रवाई में शामिल थिया त उन्हनि खे बि सख़्तु रद्द अमल खे मुंहुं ॾियणो पवंदो। अमरीका विच ओभर में वधंदड़ चकताण सबबि पंहिंजे शहरनि खे इलाइक़ो छॾण ते गौर या फौरी निकाली जी हिदायत करे छॾी आहे। कुवैत, मिस्र, बहरीन, सऊदी अरब, कतर, उर्दन ऐं गॾियल अरब इमारात में अमरीकी सिफ़ारतखाननि तरफ़ां हिदायतूं जारी। शहरनि खे एहतियात करण ऐं इंतहाई ख़बरदार रहण जी हिदायत। बयान में चयो वियो त अमरीकी शहरी उॾामूं मुलतवी थियण या हवाई हदुनि जी आरज़ी बंदिश जे इम्काननि लाइ बि तयारु रहनि। मेरठ मां पुलिस सां नमूने गुम थियल टिनि शागिर्दियाणियुनि खे बाज़ियाब कराइण जी दावा। पुलिस जो चवणु आहे शागिर्दियाणियुनि फातिमा, रोशनी ऐं तंज़ीला खे ख़ैरियत सां बाज़ियाब करायो वियो आहे। गुज़िरियल ॾींहुं भिटई कॉलोनी जूं 3 8 क्लास जूं शागिर्दियाणियूं स्कूल वञण खां पोइ वापसि घर न पहुतियूं हुयूं। IG सिंध जावेद आलम मोडू तरफ़ां शागिर्दियाणियुनि जी ख़ैरियत सां बाज़ियाबी ते DIGs हैदराबाद, मीरपुर ख़ास ऐं शेत बेनज़ीराबाद समेत SSPs दादू, मीरपुर ख़ास, शेत बेनज़ीराबाद, हैदराबाद ऐं ऑपरेशन में शामिल पुलिस टीम खे शाबाश ॾिनी। हैदराबाद में जवाबदार मुर्ज़ाल खे गोली हणी क़तल करे छॾियो। हाली रोड वारे इलाइक़े में कुर्बान अबड़ो 8 ॿारनि जी माउ ज़ुबैदा खे गोली हणी क़तल कयो। जवाबदार कुर्बान पाण खे पुलिस हवाले करे छॾियो। औरत जो लाश अस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चवणु आहे जवाबदार कुर्बान ज़ुबैदा सां ॿी शादी कई हुई जंहिंमां खेसि 3 ॿार आहिनि। औरत जा पहिरीं शादी मां 5 ॿार हुआ। ओसा मोहम्मद वेझो घरू अड़बड़ता मुर्ज़ाल खे क़तल करे छॾियो। मंजूशरे में मुर्स अली नवाज़ घरवारी शबनम खे गोलियूं हणी क़तल कयो। इतला ते पुलिस पहुची औरत जो लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस जो चवणु आहे त वाक़िए बाद जवाबदार फ़रार थी वियो आहे जंहिंजी गिरफ़्तारी लाइ कोशिश कई पई वञे। नवाबशाह जे NICVD में साबु साड़जण सबबि औरतूं फौत थी वियूं। फौती औरतुनि जी शदात पुॼे बासण सुगरा ऐं कॾियारो बासण पठाणी कलोर तोड़ सुञाणप। ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले। ऐं मलेर वेझो खोखरा पार वारे इलाइक़े में नौजवान जो पाव खाधल लाश। मोहम्मदी मस्जिद वेझो घर मां हिकु शख़्स जो लाश मिलियो। फौती जे 8 वरियनि जे इमरान तौर सुञाणप। इतला ते पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतक़िल कयो।